असां जे सिर ॾे खैर हुजे तू असां खे ओबर कराईंदी है बीहो बीहो त या ओबर खणी तुझे मुंह में थी हणा मां का घट आया छा 8-10 जायूं मुंहिंजो शहर में मसवाड़ ते चढ़ियल है ने भागा ये पार पता पांजे बूथ जा तो दे छा। सिंध जी नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना जो जन्म 15 जनवरी सन 1958 ईस्वी ते शाहनवाज चन्ना जे घर में थियो। अकुल तुझो बि आगाज चरण मां छा थी चवा तू छा थी चई पई। संदस अबाणो गोठ माहोटा ऐं ज़िलो लाड़काणो हो। सेठियाणी सिर ॾींदी आ तो जड़े के सुर न ॾींदी। सिंध वासियो भलीकार मां आहियां मीर हसन पयार ऐं अवां जॉइन कयो आहे MH पयार यूट्यूब चैनल। शबीरा चन्ना जो असल नालो वालिदैन पारां ग़ुलाम हसीना हो ऐं संदस मासी पारां ग़ुलाम शबीरा जंहिंमें ग़ुलाम शबीरा संदस पक्को नालो बणिजी वियो। अगर तालीम जी गाल कजे त शबीरा चन्ना प्राइमरी ताईं पंहिंजे अबाणे गोठ माहोटा में हासिल कई। उन खां पोइ जॾहिं हू लाड़काणे में शिफ्ट थी आया त बाक़ी तालीम हुन इंटर ताईं लाड़काणे में ही हासिल कई। इहो आवाज घिटीअ में थो वञे पियो पाड़े ओड़े वारा छा चवंदा कुझ त हया कयो। उन खां पोइ शबीरा चन्ना के सरकारी खाते में टीचर तौर नौकरी मिली। उन 3 साल लाड़काणे ऐं 29 साल कराची में। अहिड़ी तरह शबीरा चन्ना ज़िंदगीअ जा 32 साल ॿारनि खे तालीम जो दर्स ॾिनो। शबीरा चन्ना जो जॾहिं कराची में ट्रांसफ़र थियो त हू मुस्तक़िल कराची जे इलाइक़े जौहर में शिफ्ट थी आया। हिकु ॾींहुं संदसि दोस्त अज़ीमा जमाली उनखे घुमाइण जे लाइ PTV ते वठी वई जिते उन्हनि जी मुलाक़ात फैज़ बुगियो साहब सां थी। अरे अब्बा सदको वञाए शादी थई न शादीअ जे खुशियुनि में त इहे सही पियो न भोग चर्चा। शबीरा चन्ना जो आवाज़ चिट्टो ऐं पेवर सिंधी हो। फैज़ बुगियो साहब उन जे चिट्टे आवाज़ खां मुतासिर थी खेसि ड्रामनि में कम करण जी आछ कई जितां शबीरा चन्ना जी शोबिस जी दुनिया में एंट्री थी। साल में निकितो आहे त सालीअ जे दिल जी मुराद पूरी थींदी। घर में छोकरो ईंदो ऐं सदके लाइ अछो बकर वठी ॾेई वञो जिते को बि दाग न हुजे। संदसि पहिरियों सोलो प्ले छोडो हुयो। इहो दौर सन 1987 ईस्वीअ जो हुयो। ईअं बि आहे दुख त इन ॻाल्हि जो आहे हलंदा हलिया विया पर हेॾां फेरो कोन कयो। शबीरा चन्ना खे PTV तां इलाही शोहरत मिली। उन खां पोइ जॾहिं KTN ऐं सिंध TV जहिड़ा सिंधी चैनल आया त शबीरा चन्ना वापसि वरी न तू टीवीअ में कमु कंदे हाणे ख़बर पवंदी न जॾहिं सभई तोखे टीवीअ में ॾिसंदा। पाणी थधो कयो अथई इहो कुंभरो अचई त मूंखे बि ॿुधाइजांइ त हिकु शबीरा चन्ना खे KTN जे मशहूर ड्रामे पत्थर दुनिया में एॾी त शोहरत मिली जो सॼी सिंध में हू खैरा जे नाले सां मशहूर थी वई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे कयो ख़बर छा कमाया आयो तो हथ झलियूं आया त हिन ॻोठ में ॾुकार अचण में देरी कान थींदी। हितां जा सॼा कख पन ड्रब खाई सॼो मुल्क बठोरो करे छॾींदा। शबीरा चन्ना लॻभॻि 500 खां वधीक ड्रामनि में पंहिंजी अदाकारीअ जा जोहर ॾेखारिया। छा थो ॻाल्हाए हुन जो हेॾो सारो जीअरो जाॻंदो मंगेदो वेठो आहे उन जे हूंदे भला ॿिया घर ॾिसण जी कहिड़ी ज़रूरत। हुन जे मशहूर ड्रामनि में डोरापो कूंज गाड़ी पत्थर दुनिया जंजीरूं रवाज मश्करनि जो ॻोठ मश्करा मोटी आया विछोड़ो गामू सचार ऐं ॿिया खोड़ ड्रामा शामिल आहिनि। अभी मेरे को पैसा मिलिया ही कोन ने त मैं तेरे को कैसे मोकलंदई जे छिकल चंगी न थई त का ॻाल्हि त चंगी कंदी करे। शबीरा चन्ना 10 खां वधीक फिल्मुनि में बि कमु कयो। मोजो नालो खैरा खाड़ेल थई खैरा खाड़ेल के खा मोकल वरती हुई इन लाइ बि तोखां मोकल घुरा भली को मरे त मरे। फोटो ख़राब किया इन बिगेरे जा बाहर निकरे मथो डारे छड़िया से मथो डारे आजा तुने जड़की हथ तलाए ॾेखार जंहिंमें सिंधो किनारे पोती ऐं पग खैरा थाड़ेल खैरा जो बदलो ऐं ॿियो खोड़ सारी फिल्मूं शामिल आहिनि। मौत बणजी तुंहिंजे साम्हूं आई आहे। शबीरा चन्ना जी शादी ग़ुलाम हुसैन सां थी। वो पुलिस खाते में मुलाज़िम हो। खेसि औलाद में 3 पुट ऐं 5 न्याणियूं आहिनि। जो इहो अथई कमरो ॿियो हिते केरु थो रहे
हिन छोरीअ खां मिड़ई पासो पई कजांइ। पुटनि में नवीद हुसैन, सजाद हुसैन ऐं जवाद हुसैन, जॾहिं त नियाणियुनि में आलिया हुसैन, नादिया हुसैन, सादिया हुसैन, साज़िया हुसैन ऐं तानिया हुसैन चना शामिल आहिनि। थधे पाणीअ में वञी रिलियो हूंदो। बस दे हां छोकिरनि खे ॿ छटका कढी ॾियणी हा। अड़ी छोरियूं तव्हां अञा लॻियूं पयूं आहियो, एॾी थधाए त पराए घर वञी चङा खटिया खाराईंदव। नाले वारी अदाकारा शबीरा चन्ना 23 अप्रैल 2023 जे ॾींहुं पंहिंजी नियाणी नादिया हुसैन सां गॾु कंहिं प्रोग्राम जी शिरकत लाइ वञी रहिया हुआ त काज़ी अहमद वेझो रोड हादसे जा शिकार थी विया। थी त ज़ुल्म वियो, पर हाणे थींदो बि छा? सब्र खां कम वठंदी, सब्र खां। जितां केस फौरी तिबी इमदाद लाइ नवाब शाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। संदसि हालत गणती जोगी हुअण करे खेस कराचीअ जी डाओ अस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो, जिते डॉक्टरनि जी टीम पारां हुन जी ज़िंदगी बचाइण जे लाइ हर हरबो इस्तेमालु कयो वियो, मगर ख़ुदावंद करीम खे शायदि कुझु ॿियो ई मंज़ूर हुयो। अदा तो असां लाइ घणेई कुझु कयो, रब तोखे दर्जा ॾींदो। मुंहिंजे महरम जी पारत हुजे। इहो ई सबबु बणियो जो 14 मई 2023 जे ॾींहुं असांखे इहा ॾुखाईंदड़ ख़बर पई त शबीरा चन्ना असां सिंध वासियुनि खां हमेशह जे लाइ मोकिलाए वई। भाॼाई 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 अख पट। संदसि आख़िरी आरामगाह कोरंगीअ जे इलाइक़े बिलाल कॉलोनी में आहे। शबीरा चन्ना अॼु असां सां गॾु न आहे रही, मगर हुन जे फ़नी किरदारनि खे सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। ओसियड़ा वधी विया, ॾींहुं लड़ी वियो, पंध वरे। मिलंदासीं अगली वीडियो में MS पयार यूट्यूब चैनल तां। तेसी ताईं मीर हसन पयार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।